दोस्तों कलोन में असां मौजूद आहियूं ऐं ही ॻोठ रस्ते में पए थो तव्हांखे मिठीअ में ई पवंदो। मिठी असां खां 49 किलोमीटर मुफ़ासिले ते आहे ऐं असां बीठासीं हिते ॾिठोसीं त हे दोस्त हिकिड़ी शइ पिया ठाहिनि। सोचियोसीं तव्हांखे बि जेको ॾेखारियूं। हे खीर आहे ढॻियुनि जो, ईअं न तव्हांजो नालो छा आहे? ख़ालिद अहमद भाऊ जो नालो आहे। ऐं हीअ जेको आहे सो हिन में खीर विधल आहे। हिन में टोटल खीर केतिरो आहे? 100 किलो, 2.5 मण खीर हिन में आहे ऐं सभिनी में हीअं ई 2.5 मण हे दोस्त पचाइनि था पिया। हिन खे काढ़े 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 करे पोइ हिन मां माओ ठाहींदा। पोइ इहो माओ काॾे वेंदो आहे सप्लाई कंदा आहिनि? ली मार्केट में। अच्छा, हीअ ली मार्केट में पोइ हीअ माओ वेंदो आहे, सप्लाई कंदा आहिनि दोस्त। ऐं हीअ रस्ते ताईं तव्हांखे खोड़ सारा ईअं मिड़ई पचाईंदे ॾिसंदा। झोंपड़ियूं ठहियल आहिनि, उहे साम्हूं बि पचाइनि था ऐं तक़रीबन 1 2 3 4 5 टप लॻल हुन में झोंपड़ी में। ऐं हिन में जेको आहे 3 लॻल आहिनि। हिन खां कड़ी हिन में ॿियो कुझु पवंदो आहे? खंड वग़ैरह कुझु बि न? अच्छा, हिन में ॿियो कुझु न पवंदो आहे। काढ़े काढ़े करे पोइ हिन पोजीशन में आणींदा जेके माओ खपाईंदा। छा नालो आहे तव्हांजो? नालो मुमताज़ अली भाऊ नालो आहे। ऐं हीअ माओ जेको असां सदाईं खाईंदा आहियूं, जेको डिशन में पियल हूंदो आहे कराची में, ऐं ॾींदा आहिनि असांखे। जेन्युइन माओ हिते आहे ऐं तमामु ज़बरदस्त मज़ो आहे। हीअ दोस्त, तव्हां ड्राइवर आहियो, खणी ईंदा आहियो छा? अच्छा, हीअ दोस्त ड्राइवर आहिनि जेके खणी ईंदा आहिनि। ली मार्केट कराची में खणी ईंदा आहिनि। पोइ कराची मां जेको आहे सो ॿधो करे उतां माण्हू वठंदा आहिनि जेके डिश में खपाईंदा आहिनि। ॿधो करे वठी करे पोइ पूरी कराची में जेको आहे सो फैलिजी वेंदा आहिनि। हे हुते मण कीअं ॾियो तव्हां? हा भाउ, 20,000 500 रुपये किलो ही ॿधे में ॾींदा आहिनि, माना 20,000 रुपये मण। हीअ ज़बरदस्त शइ आहे। सोचो तव्हांखे ॾेखारे जेन्युइन माओ आहे। ऐं इहा ई शइ हुते वञी पुॼंदी आहे, पर हिते ताज़ो थो ठहे। हुते वरी माना थोरो टाइम जे हिसाब सां थोरो लॻी थो वञे टाइम, तंहिंजे करे थोरो थी थो वञे। बाक़ी हिते जेन्युइन आहे ऐं हे ठाहिनि था दोस्त। हा साईं, जंगल में मंगल लॻो पियो आहे।